सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 20 चौथों फार्मूला मश्क 8 10 7 ॾोहिटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां चौथी आइडेंटिटी जे आधार ते ठहियल मश्क जा सवाल हल कंदासीं। वारो एक्सरसाइज़ 8.7 जे पार्ट 1 में जेको असांखे वेरीफाई करणो आहे उन में असां हिन आइडेंटिटी खे हिन सूरत में इस्तेमालु कोन करे सघंदासीं। असांखे इन आइडेंटिटीअ जा पासा मटाइणा पवंदा, यानी असांखे राइट हैंड साइड खे लेफ्ट हैंड साइड ते लिखणो पवंदो ऐं लेफ्ट हैंड साइड खे राइट हैंड साइड ते लिखणो पवंदो। यानी जॾहिं असां आइडेंटिटी खे हिन सूरत में लिखंदासीं तॾहिं असां उनखे वेरिफिकेशन लाइ इस्तेमालु करे सघंदासीं। पहिरियों सवाल असां जेको हल कंदासीं असांजो एक्सरसाइज़ 8.7 जे पार्ट 1 जो क्वेश्चन 1 आहे। 3x + 2 ब्रैकेट में आहे, ॿी ब्रैकेट में 3x - 2 आहे, उनखे बराबरि आहे 9x² - 4 जे साबित करणो आहे। इनखे साबित करण लाइ असां हीअ आइडेंटिटी इस्तेमालु कंदासीं जेका असां ॾिसी रहिया आहियूं। असां जेकॾहिं ॾिसूं त हिन में a जी जाइ ते 3x आहे ऐं b जी जाइ ते 2 आहे, यानी a 3x ऐं b असांजो 2 आहे। सो अचो त असां हिनखे हाणे साबित कयूं। असां लिखंदासीं पहिरीं असां वटि राइट हैंड साइड बराबरि आहे 9x² - 4 जे। असांजी LHS = 3x + 2 ब्रैकेट में, ॿी ब्रैकेट में 3x - 2। हाणे हिन में असां जेकॾहिं ॾिसूं हिनखे कंपेयर कयूं आइडेंटिटी सां त असां वटि a जी जाइ ते आहे 3x ऐं b जी जाइ ते असां वटि आहे 2, उहो लिखंदासीं 2। हीअं जेकॾहिं असां राइट हैंड साइड आइडेंटिटी वारी लिखंदासीं त असां वटि थींदो बराबरि इहो a² यानी 3x² ऐं माइनस b² यानी 2² इक्वल्स 3 × 9 x² माइनस 4 इहो असांजो थी वियो। ॾिसंदासीं त उहो असांजो बराबरि आहे राइट हैंड साइड जे RHS। ॿ जुमिला लिखंदासीं उहे 10 LHS = RHS ऐं hence verified। अहिड़ी तरह सां हिन सवाल खे हल करे वरितो, असां साबित करे छॾियो। उन खां पोइ असां एक्सरसाइज़ 8.7 जे पार्ट 2 जो क्वेश्चन 4 कंदासीं। वेरीफाई द फॉलोइंग। 100y² - 169 = 10y + 13 हिकिड़ी ब्रैकेट में ऐं 10y - 13 हिकिड़ी ब्रैकेट में। इनखे असां a² - b² = a + b, a - b वारी आइडेंटिटी सां साबित कंदासीं। असां हिनखे सिधी तरीक़े सां बि साबित करे सघूं पिया त यानी असां लेफ्ट हैंड साइड खे मॉडिफाई कराए करे राइट हैंड साइड जो करे छॾियूं। यानी असां पहिरीं जेको आहे हिनजो ॾिसूं त हीअ जेकॾहिं असांजो a² आहे त a छा थींदो ऐं हीअ जेकॾहिं b² आहे त असांजो b छा थींदो। यानी जेकॾहिं हीअ 100y² आहे त हुनजो जेको स्क्वायर रूट थींदो उहो थींदो 10y ऐं 169 जो स्क्वायर रूट थींदो 13, यानी असांजो थींदो x + y a + b थींदो आहे न, त थींदो 10y + 13 ऐं ॿियो असांजो थींदो 10y - 13। सो असां ईअं बि साबित करे सघूं था, पर वधीक सवलो तरीक़ो असां इहो ई कंदा आहियूं जो असां पहिरीं हीअ लिखंदा आहियूं ऐं उन खां पोइ हिन खां हिन तरफ़ वञी साबित कंदा आहियूं। सो अचो त असां हिनखे शुरू कंदासीं, पहिरीं हिन साइड खे साबित कंदासीं। हाणे लिखंदासीं हीअ साइड केतिरी आहे, उन खां पोइ हीअ साइड केतिरी आहे ऐं हिन साइड खे मॉडिफाई करे हिन जहिड़ो असां ठाहींदासीं। सो शुरू कंदासीं लेफ्ट हैंड साइड सां। LHS = 100y² - 169 RHS = ब्रैकेट में 10y
प्लस 13 बी ब्रैकेट में 10y माइनस 13 हिन खे असां जेकॾहिं आइडेंटिटी में विझंदासीं त हीउ ए थींदो हीउ बी थींदो यानी असांजो ए थींदो 10y ऐं बी असांजो थींदो 13 उन खे आइडेंटिटी में विझंदासीं त असांजो थींदो ए स्क्वायर यानी 10y जो स्क्वायर थींदो 10y स्क्वायर माइनस बी जो स्क्वायर यानी 13 जो स्क्वायर इहो बराबर थींदो असांजो 10 ॾह 100 y ऐं y थींदो y स्क्वायर माइनस 13 ज़रबिया 13 थींदो 169 असांजो थियो इहो असांजो बराबर आहे LHS जे लिखंदासीं इक्वल टू LHS ॿ जुमिला हमेशह जेके लिखिबा आहिनि उहे लिखंदासीं कहिड़ा लिखंदासीं 10 LHS is equal to RHS hence verified उन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं नाना आबिद खे इजाज़त ॾियो वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं ख़ुदा हाफ़िज़